नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोड़ मां ख़बर ॾींदा कंदकोड़ शहर में भी मच्छी जो विक्रो वधी वियो। मच्छी के गरम खुराक तौर सुञाणप ज़रिए शहरनि में वधीक अॾा खुली विया ऐं ख़रीदारी में भी इज़ाफ़ो थी वियो। कंदकोड़ शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में रोज़ानी सवी मण मच्छी विक्रो थियण लगी। फिश फार्म मालिकनि मच्छी जा अघ वधाए छॾिया। उतर जी थधड़ी हवा लॻण सबबि थधि में वाध सियारे जे मौसम में कंदकोड़ शहर जे बाज़ार में मच्छी जा अॾा लगी विया आहिनि, जिते ख़रीदारनि जी सॼो ॾींहुं रश लॻल रहे थी। रोज़ानो सवी मण मच्छी विक्रो थी रही है। सर्दी ऐं थधि खां बचाव लाइ गरम खुराक तौर कंदकोड़ जा शहरी मच्छी रोज़ मिक़दार मुताबिक़ वापराइण लॻा आहिनि। मच्छी जे वधीक विक्रो थियण सबबि शहर में अॾनि खां सवाइ मच्छी विक्रो कंदड़ आसपास जे इलाइक़नि ऐं ॻोठनि में पिणु मच्छी विक्रो करे रहिया आहिनि। वधीक शहरियूं चवण हुयो त फार्मी मुर्गी जे खाइण खां मच्छी खाइण में वधीक मज़ो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।